नाज़रीन, कोरंगी में कमिश्नर कराची इकबाल मेमण पारां बोर्ड मुतासिर कैंपनि जो दौरो करे सहूलतनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते कमिश्नर इकबाल मेमण धरती टीवी सां वीचार वंडिया आहिनि। 2.5 नंबर में जेका असांजी कैंप आहे हिकिड़ी आहे कोरंगी ज़िले में टोटल तक़रीबन 38 असां वटि आहिनि। 12,000 खां मथे असां वटि मुतासिर अची विया आहिनि ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त जेका हुनजी इमीडिएट ज़रूरत आहे उहा शेल्टर आहे, खाधे पीते जो आहे, हेल्थ आहे, उहा बारिशनि जे करे जेको विच में हिकिड़ो टाइम आयो आहे न जॾहिं सभु कुझु शयूं ख़राबु थी चुकियूं, उहो वापसि असांखे एक्टिव थियण में डिपार्टमेंट खे एक्टिव थियण में या जेका कंपनी जेका ज़िम्मेदार आहे सफ़ाई करण वारी उन में थोरो अची वियो आहे। हाणे डीसी साहिबु इहो ई मूंखे ॿुधायो त असां उन्हनि खे वधीक अलर्ट करे वधीक सख़्ती करे ॾींदासीं त हाणे इनशाला फ्लैट जी बारिश पई बि कराची में त खणी न पवंदी, हल्की बारिश पवंदी जंहिंसां कोई ख़ासि नुक़सान थियणो कोन्हे इनशाला त असां हाणे पंहिंजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे या जेका शइ ख़राबु थी वई घटि हली जो उनखे ठीकु करणु इनशाला।